हू जिते पहुतो सोभ संदस आजियां कई। हुन दुनिया में पंहिंजी अखियुनि सां जेकी कुझु ॾिठो उनखे फतह कयाई। दुनिया हेसी ताईं जेके दिलेर ॾिठा आहिनि उन्हनि मंझां हिकु ही बि हो। हू जेतिरो दिलेर हो ओतिरो ई सफ़ाक। 356 क़बल मसीह धारा मक़दूनिया में अख खोलींदड़ दुनिया जे हिकु वॾे फातह ऐं जीनियस फ़ौजी कमांडर खे दुनिया एलेक्जेंडर द ग्रेट या सिकंदर ए आज़म सॾे थी, पर हू असां लाइ सिकंदर यूनानी आहे। मक़दूनिया खां मिस्र ऐं यूनान खां हिंदुस्तान ताईं संदसि राज हो। हुन 20 खां वधीक शहरनि जो बुनियादु विधो, जंहिंमें सभ खां नुमायां संदसि नाले पुठियां मिस्र जो शहर इस्कंदरिया आहे। पंहिंजे पीउ फिलिप ॿिए जी जाइ ते 20 वरियनि जी ॼमार में तख़्त नशीन थियो। हुन फ़क़ति 10 सालनि अंदरि यूनान खां उत्तर ओलह हिंदुस्तान ताईं पखिड़ियल वॾियूं सल्तनतूं क़ाइमु कयूं। खेसि हाइडस्पस जी जंग में क़दीम हिंदुस्तानी बादशाह पोरस जा हाथी बि रोके न सघिया। संदसि सल्तनत अनातोलिया, शाम, फोन्शिया, मिस्र, मेसोपोटेमिया, फारिस, अफगानिस्तान ऐं हिंदुस्तान में टेक्सला ताईं पखिड़िजी चुकी हुई। सिकंदर यूनानीअ तारीख़ जी सभ खां वॾी सल्तनत अचेमेंट जे शहनशाह डास टें जो तख़्तो ऊंधो करे पंहिंजी फतह जो झंडो खोड़ियो। हू पंहिंजनि फतहनि जा अहिड़ा नक्श छॾे वियो जो ओभर हिंदुस्तान हेलेनिस्टिक तहज़ीब ऐं यूनानी सक़ाफ़त जे ग़लबे में फासी पियो। यूनानी ज़ुबान एतिरी पखिड़िजी वई जो सिंधु दरिया खे नओं नालो इंडस ॾिनो वियो ऐं हिंदुस्तान यूनानी लफ़्ज़ इंडिया सां सड़जण लॻो। पंहिंजनि जनरल्स जा मशवरा, ताक़तवर तरीन फ़ौजी रुकावटूं, मौसमी हालतूं, अड़ांगा पंध खेसि रोके न सघिया। खेसि दुनिया फतह करण जो जुनून हो। जंग सां इश्क ऐं फतह संदसि पहिरियों ऐं आख़िरी प्यार हो। मौत जो ख़ौफ़ कॾहिं बि संदसि रस्ते में रंडक न बणियो। सिकंदर यूनानीअ पंहिंजी फतहनि वसीले दुनिया जे बदमाश बादशाहनि जी निड़ीअ ते लत रखी खेनि पैगाम ॾिनो त दुनिया जो वॾे में वॾो बदमाश आऊं आहियां। तॾहिं कि दुनिया जो वॾे में वॾो ही बदमाश हर जंग जी सरवाणी पाण कंदो हो। हुन जंगनि में ज़हरीलनि हथियारनि जा एतिरा ज़ख़्म खाधा जो रॻो 32 वरियनि जी ॼमार में संदसि जिस्म कमज़ोर थी वियो ऐं नेठि 2323 क़बल मसीह धारा बाबुल में नबूकदनज़र ॿिए जे महल में संदसि अंत अची वियो। सिकंदर यूनानी जे मौत बाबति तारीख़दाननि जा मुख़्तलिफ़ राय आहिनि। किन जो चवणु आहे त खेसि शराब में ज़हर ॾेई क़तलु कयो वियो हो, जॾहिं त कुझु तारीख़दाननि जी राय आहे त हू मलेरिया या टाइफाइड सां 12 ॾींहंनि ताईं विढ़ंदे नेठि मरी वियो। पर कंहिं कुंड में हिकु राय इहा बि मौजूदु आहे त सिकंदर यूनानीअ खे सिंधियुनि मौत जो मुंहुं ॾेखारियो हो। उन ते हाल वाल कंहिं ॿिए भेरे कबा। बहरहाल सिकंदर यूनानीअ दुनिया जे 52 लख किलोमीटर्स एराज़ीअ ते कब्ज़ो कयो। मुआशी माहिरनि सिकंदर यूनानी खे जंगियुनि दौरान मिलियल मिल्कियत जो काथो 4 खरब अमरीकी डॉलर्स लॻायो, पर जॾहिं मोह त संदसि हथ ख़ाली हुआ। हिकु ॾंद कथा इहा बि आहे त बाबिल में मौत जे बिस्तरे ते हुन पंहिंजे साथियुनि खे घुराए इहा आछ ॾिनी त जेको बि खेसि 3 ॾींहंनि अंदरि पंहिंजे अबाणे ॻोठ मक़दूनिया पुॼाए त उनखे हू पंहिंजी समूरी सल्तनत ऐं सॼी दौलत इनाम में ॾेई छॾींदो, पर इहा अणथियणी हुई। ॾंद कथा इहा बि आहे त सिकंदर मरण खां अॻु वसियत कई त संदसि तदफ़ीन वक़्तु संदसि 2 हथ ताबूत खां ॿाहिरि कढिया वञनि त जीअं माण्हू ॾिसनि त दुनिया जो सभ खां वॾो फातह, दुनिया जो सभ खां अमीर तरीन शख़्स जॾहिं दुनिया छॾे वञी रहियो हो त संदसि हथ ख़ाली हुआ।
जे ॾंद कथा दुरुस्त आहे त पोइ सिकंदर यूनानीअ खे त इहा वसियत लिखाइण बि नसीब थी। पर बेपोच सिंधियुनि जा ॻोठ ॿोड़ाईंदड़नि, मिसकीन सिंधियुनि जो राशन खपाईंदड़नि, बीमार ॿारनि जी दवाउनि मां खीसा भरींदड़नि, इमदाद जे पैसनि मां बंगला बुक कराईंदड़नि खे मरण वक़्तु शायदि इहो चवण बि नसीब न थिए त मुंहिंजो बाबा अॼु मुंहिंजा ॿई हथ ख़ाली आहिनि। बाबा सिकंदर बादशाह ने पूरे रूए ज़मीन जो वियो, पर जॾहिं हितां वियो त उहो हथे ख़ाली।